अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शौकत ज़रदारी ऐं अॼु असां ही प्रोग्राम सिंधी में कंदासीं छो जो हिकिड़ो त माज़रत मूंखे इहो सवेरे करिणो हो पर कुझु मसरूफ़ियत सबबु मूंखे टाइम न पियो मिले जंहिंजे करे मां हिन वक़्तु तव्हां सां मुखातिब आहियां ऐं मसइलो जेको अॼु असां तव्हां सां डिस्कस करणु वञूं पिया इहो शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर में शागिर्दनि जे मथां दहशतगर्दी जो केस करायो वियो आहे ऐं इन केस खे तक़रीबन 2 महीना थियण वारा आहिनि ऐं तक़रीबन 7 शागिर्द जेके मुंहिंजी इंफॉर्मेशन आहे त उहे हींअर दहशतगर्दी जे इन केस में गिरफ़्तार थियल आहिनि ऐं इन्हनि जी ज़मानत बि न पई कई वञे, न पई थिए ड्यू टू जेके बि रीज़न्स हूंदा कोर्ट सगोरी खे मालूम हूंदा। हाणे ही छोकिरा केरु आहिनि हिननि जो मां इंट्रोडक्शन तव्हां सां करायां, उन सां गॾोगॾु आऊं तव्हांखे अॼोके स्ट्रीम में इहो ॿुधाईंदुसि त इंतिज़ामिया छा मौक़ुफ़ रखियो आहे ऐं ओवरऑल हिन वक़्तु पोज़ीशन छा आहे ऐं असांजे तालीमी इदारनि में छो जेके उस्ताद आहिनि या जेके इंतिज़ामिया में वेठल मुअज़्ज़िज़ अफ़सरान आहिनि उहे छो एतिरी एक्सट्रीम लेवल ते वञनि था जो पंहिंजनि ई शागिर्दनि जे ख़िलाफ़ हू दहशतगर्दी जा केस दाख़िल कराइनि था। त उन हिसाब सां हिकिड़ो नौजवान जंहिंजो नालो फ़क़ीर जाबिर उर्फ़ इक़बाल हिज़बानी आहे, ही नौजवान इंटरनेशनल रिलेशन्स जो 2nd ईयर जो शागिर्द आहे पर हिन वक़्तु इंतिज़ामिया पारां कयल केस में दहशतगर्द आहे। इंतिज़ामिया जे इल्ज़ाम तहत ही माण्हू दहशतगर्द आहे। उन खां पोइ हनीफ़ मेतलो आहे, इकनॉमिक्स जो 3rd ईयर जो स्टूडेंट आहे ऐं उन खां अलावा मेराज शबाणी आहे, फाइनल ईयर इकनॉमिक्स जो स्टूडेंट आहे। ॼाम मेहदी रज़ा सहतो आहे, ही तक़रीबन 1.5 साल हिन खे थियो आहे, BEd जो स्टूडेंट आहे। ख़मीसो शर फाइनल ईयर मीडिया स्टडीज़ जो स्टूडेंट आहे। उन खां अलावा ख़ालिक सिंधी IR जो 2nd ईयर जो स्टूडेंट आहे। हसन राजपर IR जो 2nd ईयर जो स्टूडेंट आहे। ही सभु 7 दहशतगर्द आहिनि इंतिज़ामिया जे इल्ज़ाम मुताबिक़। हाणे हिननि कहिड़ी दहशतगर्दी कई आहे इहा मां तव्हांखे ॿुधाए छॾियां। हिननि जो पहिरियों ख़ुदकुश हमलो इंतिज़ामिया ते इहो हुयो त हिननि माण्हुनि चयो बाबा 2018 में जेको हेक तरफ़ां हिननि शागिर्दनि जे लाइ पंहिंजो आयल हुई स्कॉलरशिप वग़ैरह, उहा स्कॉलरशिप जेका आहे उन्हनि शागिर्दनि खे न ॾिनी वई आहे ऐं उन स्कॉलरशिप जा पैसा जेको इंतिज़ामिया पाण इंतिज़ामिया जा जेके ज़रिया आहिनि इहो कंफर्म कनि था त इन स्कॉलरशिप जे पैसनि में जेका मुअज़्ज़िज़ वाइस चांसलर हुई इबू पोटो साहिब खां अॻु में उन वाइस चांसलर साहिबा उन्हनि पैसनि मां इन्हनि ई मास्तरनि जूं स्टाफ जूं पघारूं हलाए छॾियूं। हाणे पैसा आहिनि कोन जो शागिर्दनि जा स्कॉलरशिप जी पेमेंट करे सघिजे। त इन करे इहो पहिरियों ख़ुदकुश हमलो हिननि दहशतगर्द शागिर्दनि जो पंहिंजी इंतिज़ामिया जे मथां इहो हुयो त हिननि इहो मुतालबो कयो त असांखे असांजी स्कॉलरशिप जा पैसा ॾिना वञनि, उहे छो न ॾिना विया आहिनि। उन खां पोइ जेको 2nd हिननि जो हुयो पंहिंजो हिकिड़ो स्टूडेंट आहे साकिब जावेद, D फार्मेसी जो स्टूडेंट आहे ऐं उन जी जेको आहे सो एडमिशन कैंसिल करे हिकिड़े ॿिए मनपसंदि माण्हू खे एडमिशन ॾिनी वई। हिननि दहशतगर्दनि जो ॿियो हमिलो इहो हुयो त इन माण्हू जी जेका आहे सा एडमिशन वापसि कई वञे। हीउ ग़रीब छोकिरो आहे, इहा नाजाइज़ी कई आहे इंतिज़ामिया। इहे मुतालबा आहिनि शागिर्दनि जा जेके मां तव्हां सां शेयर कयां पियो। उन खां पोइ 3 नंबर जेको मुतालबो हुयो उहो इहो हुयो त काफ़ी सालनि खां, माना इहो न आहे त कोविड जे दौरान, काफ़ी सालनि खां शागिर्दनि खे आल पाकिस्तान टूर नथो करायो वञे। उहो छो नथो करायो वञे, उन जे लाइ जेको आहे सो हुननि चयो त भई शागिर्दनि खे जेको आहे सो इहो फैसिलिटी ॾिनी वञे या इन जी सबबु ॿुधाई वञे। ऐं ॿियो त ट्रांसपोर्ट जो निज़ाम तबाह आहे, ट्रांसपोर्ट जे निज़ाम खे बहितर बणायो वञे। इहो चौथों हमिलो हुयो शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जे दहशतगर्द शागिर्दनि जो इंतिज़ामिया जे मथां दहशतगर्द हमिलो। ही केॾा ख़तरनाक दहशतगर्द हमला आहिनि जंहिंमें हिननि माण्हुनि जो ज़मीर बि ज़ख़्मी कोन थो थिए, इंतिज़ामिया जो ज़मीर ज़ख़्मी बि कोन थो थिए, पर नौजवान जेके आहिनि उहे दहशतगर्दी जे केस में जेल में बंदि आहिनि। उन खां पोइ 5हों मुतालबो हुयो त भई हॉस्टलनि ते जेका फ़ीस वधाई वई आहे उहा घटाई वञे ऐं ॿियो इहो त भई सालियाना फ़ीस जेका वधाई वई आहे उहा घटाई वञे। डिग्री मार्क्स सर्टिफिकेट जी जेका नाजाइज़ वधायल फ़ीस आहे उहा घटाई वञे। उन खां पोइ जेको ॿियो मुतालबो आहे शागिर्दनि जो या जेको ॿियो ख़ुदकुश हमिलो आहे या दहशतगर्द हमिलो आहे इंतिज़ामिया जे मथां, उहो इहो आहे त शागिर्द दुश्मन जेको रजिस्ट्रार आहे, इहे शागिर्द था चवनि, आउं कोन थो चवां, शागिर्द दुश्मन रजिस्ट्रार खे हटाए ऐं उन जेका करप्शन कई आहे उन जे ख़िलाफ़ु जेको आहे जांच कई वञे। इहो हिननि दहशतगर्दनि जो हमिलो हुयो।
उन खां पोइ सुप्रीम कोर्ट जो बि फ़ैसिलो आहे त जिन वटि एडिशनल चार्जिस आहिनि उन्हनि खां वापसि वरितियूं वञनि। त शागिर्दनि जो बि इहो ई मुतालबो हुयो त जेके प्रोफेसर्स आहिनि जिन खे डबल चार्जिस ॾिनियूं आहिनि उहे चार्जिस उन्हनि खां वापसि वरितियूं वञनि। उन खां पोइ इहो इल्ज़ाम लॻायो शागिर्दनि त जेके हिन साल एडमिशन्स जूं सीटूं ॾिनियूं वियूं आहिनि मनपसंदि माण्हुनि खे जिन में यूनियन जा माण्हू आहिनि, स्पोर्ट्स वारनि जा माण्हू आहिनि, त उन्हनि खे कहिड़े बिहाफ ते उन्हनि खे ॾिनियूं वयूं आहिनि ऐं इहा छो अक़रबा परवरी कई वई आहे। ॿियो लाइब्रेरी में किताबनि जी खोट पूरी कई वञे ऐं ख़ासि तौर ते इहे जेके आहिनि से इन्हनि जा मेजर मसइला हुया, बसिस जा मसइला हुया, त इहे उहे मुतालबा हुया जिन जिन मुतालबनि खे इंतिज़ामिया पंहिंजे मथां दहशतगर्दी जो हमिलो करार ॾिनो ऐं इन्हनि जे मथां वञी दहशतगर्दी जी FIR कराई ऐं माशाल्लाह पुलिस जेका आहे उहा धाड़ेल त ॿधी हाणे उन 6 करे छॾिया आहिनि। हाणे हीअ दहशतगर्द जेके शागिर्दनि जी शक्ल में आहिनि उन्हनि खे ॿधंदे पुलिस देरि कोन थी करे, छाकाणि त पूरो जेको सिस्टम आहे उहो हिकिड़े सिसिलियन माफ़िया जे तहत हले पियो, मथां खां वठी हेठि ताईं, वाइस चांसलर खां वठी हेठि ताईं। इबू पोटो साहब नो डाउट हुननि जे हवाले सां जेका हुननि जी मूं CV ॾिठी आहे उन CV में त हुननि जो 38 years जो आउट ऑफ द वे एक्सीलेंट एक्सपीरियंस इन लाइ, ऐं मां ज़ाहिरी ॻाल्हि हुन माण्हू खे कोन थो सुञाणा जो हुन ते वेही हर भरू कमेंट कयां, पर विथ सच वास्ट एक्सपीरियंस, एॾी वॾी क़ाबिलियत जो माण्हू वाइस चांसलर, ऐं उहो उन जी यूनिवर्सिटी जा शागिर्द एहतजाज करण ते, धरणो हणण ते जेकॾहिं दहशतगर्द थी था वञनि, आई थिंक इट्स वेरी सैड। इहो हिकिड़े सुठे स्टेट ऑफ माइंड जी रिप्रेज़ेंटेशन नथो करे। हू एवर इज़ इन्वॉल्व, हू एवर हैज़ एडवाइज़ द वाइस चांसलर या इंतिज़ामिया खे त भई तव्हां वञी हिन ते दहशतगर्दी जो केस कयो, त बहरहाल इट्स वेरी सैड। ऐं मुंहिंजे हिसाब सां इंतिज़ामिया हाणे इहो मौक़फ़ ॾिनो आहे कि साईं शागिर्दनि सां असांजो सॼा मामला तइ थी विया, असांजो बाबा तव्हांखे पैसा बि ॾियूं था, असां इन्हनि जा पॉइंट्स जो मसइलो आहे उहो बि हल कयूं था, ऐं बाक़ी कुझु हुननि खे लॻो शागिर्दनि जा मसइला कुझु ज़रूरत खां वधीक या उन्हनि जे कद काठ खां वधीक वॾा मुतालबा आहिनि, उन्हनि ते उन्हनि जी एग्रीमेंट कोन थी। इहो इंतिज़ामिया जो मौक़फ़ आहे ऐं उन मुआदे खां पोइ, उन एग्रीमेंट खां पोइ शागिर्द जेके आहिनि उहे सभु मामला तइ करे वरी शागिर्दनि शाम जो चयो त भई असांखे मंज़ूरु कोन्हे, असांजो को ठाह कोन्हे। उन्हनि वरी धरणो हयो, बक़ौल इंतिज़ामिया जे त शागिर्दनि भंडरा कई, पॉइंट्स खे नुक़सानु पहुचायो, ऐं इन जे करे ई जेको आहे सो शागिर्द जेके आहिनि से यूनिवर्सिटी जा दहशतगर्द करार ॾिना विया आहिनि। मुंहिंजे हिसाब सां असांजे सिंध जे यूनिवर्सिटीज़ में, मेजॉरिटी यूनिवर्सिटीज़ में जेको सिस्टम हले पियो, जहिड़े हिसाब सां वाइस चांसलर या इंतिज़ामिया में वेठल जेके क़ाबिज़ टोला आहिनि जेके 24 कलाक करप्शन कनि पिया, हक़ीक़त में दहशतगर्दी जा केस उन्हनि ते दाख़िल थियणु घुरिजनि, छाकाणि त हीअ हिकु अहिड़े क़िस्म जी दहशतगर्दी आहे जेको असांजे यूनिवर्सिटियुनि में तालीम जो निज़ाम तबाह पियो थिए, या उते जेका करप्शन आहे, या उते जेको मनपसंदि माण्हुनि खे या पर्ची माण्हुनि खे भर्ती करे ऐं उन्हनि खे मरातूं ॾिनियूं थियूं वञनि, पर एजुकेशन फोकस न आहे। बेसिकली इहा उन दहशतगर्दी खां बि ख़तरनाक क़िस्म जी दहशतगर्दी आहे जंहिंमें बम था फाटनि या गोलियूं थियूं हलनि, छाकाणि त हीअ जेका दहशतगर्दी आहे, इहा दहशतगर्दी क़ौम जे मुस्तक़बिल खे तबाह करण जे लाइ कई पई वञे सभिनी यूनिवर्सिटीज़ में। ऐं कहिड़ी कहिड़ी यूनिवर्सिटी जो वेही हिते तव्हांखे चिठो ॿुधायां त किथे कंहिंजो भाउ छा लॻो पियो आहे, किथे कंहिंजे पुटनि खे शागिर्द पैसा था मोकिलिनि, किथे जेको आहे सो कहिड़ो वाइस चांसलर कहिड़ी इन्वेस्टमेंट करे पियो, सभु कुझु ॿुधाए चुको आहियां। सरकार खे ख़बर आहे, सरकार बुट बणियल आहे हिननि सां, पर चवण जो मक़सदु इहो आहे त हीअ जेको दहशतगर्दी जो केस थियो आहे शाहपुर, माफ़ु कंदा, शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर जे शागिर्दनि जे मथां, इहा मुंहिंजे ख़्याल में नाजाइज़ी आहे। इंतिज़ामिया उन्हनि ते इल्ज़ाम हणे थी त हीअ ब्लैकमेल पिया कनि, चवनि था असांखे पैसा ॾियो, दाख़िला फॉर्म खपाइण जे लाइ असांखे ॾियो। बहरहाल तव्हां इंतिज़ामिया आहियो, तव्हांजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, हू स्टूडेंट्स आहिनि, हू टेकिंग एंड ते आहिनि, तव्हां गिविंग एंड ते आहियो। त तव्हां जॾहिं गिविंग एंड ते वेठा आहियो त तव्हांखे इन मामले खे सिर्फ़ु आर्ज़ी तौर ते न आहे ॾिसणो, इन्हनि शागिर्दनि जो मुस्तक़बिल ॾिसणो आहे। सुभाणे जॾहिं इहे नौजवान किथे नौकरियूं करणु वेंदा, जॾहिं हिननि जो पुलिस रिकॉर्ड कढायो वेंदो त उते छा ईंदो त बाबा हिननि ते दहशतगर्दी FIR कटियल आहे। मुंहिंजे ख़्याल में यूनिवर्सिटियुनि खे इन क़िस्म जी एक्सट्रीम केसिस करण खां पासो करणु घुरिजे। ऐं हीउ जेको मामिलो आहे सिंध जे नौजवाननि जे आॾो अॼु मूं रखियो आहे, 2 महीना हिन मामले खे थियण वारा आहिनि, ऐं मूंखे यकीन आहे त सिंध जा नौजवान शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जे शागिर्दनि जा जाइज़ जेके मसइला आहिनि उन्हनि खे ज़रूरु ॿुधनि, उन्हनि ॾे ज़रूरु कनि ॾियनि, ऐं जेके इंतिज़ामिया जे हवाले सां या शागिर्दनि जी का नाजाइज़ डिमांड आहे त उन खे डेफिनेटली रद्द करे सघिजे थो। बहरहाल मूंखे ॾिजो इजाज़त, ऐं हिन स्ट्रीम खे जेकॾहिं तव्हां शेयर कंदा
त तव्हांजी वॾी महिरबानी आहे। आख़िर में इहो चवंदुसि त कोविड जी वैक्सीन ज़रूरु करायो। दुनिया जेकॾहिं खुले पई त उहा इन करे पई खुले जो माण्हू वैक्सीनेशन कराइनि पिया। असां जेकॾहिं बंदि पिया थियूं, असांजा शहर बंदि पिया थियनि, त उहे इन करे पिया थियनि जो असां वैक्सीनेशन न पिया करायूं ऐं असां वटि वायरस तेज़ी सां वधे पियो। मूंखे ॾींदा इजाज़त। अला भाई।